फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अक़िमिस सलाह इन्नस सलात तन्हा अनिल फ़हशाइ वल मुनकर। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना महबूबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। सलात मोहब्बत शौक सा सावण माह सुहेलड़ा आया, सावण माह सुहेलड़ा आया। उठ यारा जोड़ बनावी, इल्लल्लाह दी ओड़ लगावी। विच कलमा बीज लगावी। तौबा ताइब दा, तौबा ताइब दा, तौबा ताइब दा देवी लोढ़ा। विच रखा कुरान बिलावी। आख फरीदण खेती उहा चंगी, जेका रोज कियामत चावी। सलात मुझे सुहने महबूब। हाय हाय मुझा दोस्तों, अल्लाह ताला जल्ल शानू शल असाई तवा मिड़नी के हिदायत नसीब फरमाए। दुनिया में शल ईमान सां रहाए, वरी शल ईमान सां लदाए। दुनिया में सुहणे महबूब जे दर जी सच्ची गुलामी नसीब फरमाए। आखिरत में उन महबूब जी ज़ियारत, शफ़ाअत ऐं पाड़ो शल नसीब फरमाए। अल्लाह जे पाक कुरान मझां फ़क़त चंद लफ्ज़ हिन फ़कीर तिलावत कया। इन्हनि लफ्ज़नि जे अंदर रब्बे कायनात असां बाननि खे हुकुम फरमायो। अल्लाह जी ज़ात बाननि खे अमुर फरमायो। ख़ालिक़े अकबर, मालिकुल मुल्क, रब्बुल आलमीन, जेको असांजो रिज़्क़ ऐं रोज़ी पहुचाइण वारो आहे, जियारण ऐं मारण वारो आहे, जंहिं असांखे सुहिणी सूरत सां नवाज़ियो आहे, जंहिं जूं नेमतूं ऐं इनाम बेहदो हिसाब आहिनि। कदम कदम ते, विख विख ते उन करीम रब जा एहसान असांजे मथां थी रहिया आहिनि। उन करीम रब असां बाननि खे हिकु ॻाल्हि जो अमुर ॾिनो आहे, हुकुम ॾिनो आहे। बाने जी हैसियत सां, बंदे जी हैसियत सां पंहिंजे मालिक जो हर हुकुम मञण असां ते फर्ज़ आहे, लाज़िम। हाओ कि न, हाओ कि न? उहो बानो कहिड़ो जेको पंहिंजे आका जो हुकुम न मञे।
वो बंदो कहिड़ो जेको पंहिंजे मालिक करीम खालिक अकबर जे हुक्म खे पुठी ॾे। मुंहिंजा पिरी अल्लाह जी ज़ात जेकी असांजे मथां एहसान ऐं इनाम कया आहिनि, किरोड़ ज़बानूं हुजनि ऐं लखे साल उहे नेमतूं ॻाईंदा रहियूं त बि खुटाए नथा सघूं। आओ या न? इन नेमतुनि जे नाते असांजे मथां लाज़िम आहे पंहिंजे मालिक जो हुकुम मञूं। पोइ उन हुकुम में असांजो नफ़ो हुजे या न हुजे, हुजे या न हुजे, पर बंदगी इहा आहे जो पंहिंजे मालिक जो हुकुम मञो वञे। ठीकु आहे न? फ़ाइदो हुजे या न हुजे, नफ़ो मिले या न मिले, पर बंदे खे पंहिंजे मालिक जो हुकुम मञणु। पर ही त करीम जो करम आहे जो हुकुम असांखे उहे ॾिना अथई जिन में फ़ाइदो बि असांजो ई आहे। रब जो को बि हुकुम अहिड़ो न आहे जंहिंमें बाननि जे लाइ फ़ाइदा न हुजनि। हिकिड़ो फ़ाइदो छा, हज़ार लख अणगणिया फ़ाइदा आहिनि जेकी अल्लाह जा हुक्म आहिनि। हर हर हुक्म में हिकमतूं आहिनि, हर हर हुक्म में रब जा राज़ रखियल। असां समझूं या न समझूं, असांजे अकुल जी ओस ताईं रसाई हुजे या न हुजे, पर रब जो को बि फरमान भलायुनि खां खाली न आहे। हाओ या न जी? रब्बे ज़ुल जलाल फरमायो, अक़िमिस सलात, कायम कर निमाज खे, कायम कर निमाज खे, गला निमाज खे कायम कर। ये हुकुम मिलियो। हुकुम मिलण सां असांजे मथां फर्ज़ थी वियो पंहिंजे मालिक जो हुकुम मञूं। नफ़ो आहेसि या न आहेसि, हुकुम मञणो आहे असांखे। पर रब अॻिते फरमाए थो त बाना मां ईअं ई हक़ बिना को तोखे हुकुम कोन ॾिनो आहे। इन सलात तन्हा अनिल फहशाए वल मुनकर, बेशक हीअ निमाज तोखे गंदन कमनि, बेहयायुनि, बुरायुनि खां रोके छॾींदी। निमाज तूं पढ़ंदो वञ, गंदायूं तुंहिंजूं मां रब धोई छॾींदुसि। ही निमाज उहा शइ आहे जेका ख़ुदा जी ज़ात जो कसम इंसान जो रुख मटाए छॾींदी आहे, इंसान के गुनाहनि जे गलियुनि मझां छिके ऐं फर्मा बरदारी जे राहुनि ते आणींदी आहे। ही निमाज़ आहे जंहिं निमाज़ जे पढ़ण सां इंसान जूं तक़दीरूं तब्दील थी वेंदियूं आहिनि। अरे जे कर्ज़ वारो ई निमाज़ दिल सां पढ़, कर्ज़ रब लाहे छॾींदुई। घर मां बीमारी न थी वञे, निमाज़ दिल सां पढ़ंदो वञ, बीमारियूं सभु छॾे वेंदई। जे परेशान आहीं, दर्दमंद आहीं, गमगीन गुज़ारी थो, तुझे दिल के सुकून न है, दिल बेकरार ही परेशान रहे थी, खुदा जो कसम सजदा कंदो वञ, दुख लहंदा नहीं। ओ दर्दमंद, ओ दुखारा, ओ गमगीन गुज़ारण वारा, अरे छो थो गैरन जे दर ते ठोकरूं खाईंदो वती, छो थो वडेरन जे दर ते चापलूसी कंदो वती, छाजे ला थो वडेरन ऐं अमीरन जा दर भेटींदो वती, आ मुझे करीम रब जे दर ते आ। को सदर ईंदो आ, को प्राइम मिनिस्टर ईंदो आ, को वजीर ईंदो आ, खुली कचहरी लगाईंदो आ। खुली कचहरी जी, खुली कचहरी जो मकसद इहो आहे त हर को पंहिंजी दरख़्वास्त खणी अचे, बर वक्त दरख़्वास्त ते फ़ैसिलो थी वञे। जंहिंखे जहिड़ी ज़रूरत आहे उहो पंहिंजी दरख़्वास्त खणी अचे त ओॾीमहिल जो ओॾीमहिल उन जी मुद्दा ऐं मक़सद खे पूरो कयो वेंदो।
मुझे करीम रब पंजे बानन जे लाए हिक न ब न टे न चार न पंज फेरा खुली कचहरी लगाई आ पो हिकड़े ॾींहं न पर ॾींहं ॾींहं में रोज़ानो 5 भेरा छो त बानो वेचारो मुहताज आ हर घड़ी उनके मालिक जे मदद जी जरूरत आ हर घड़ी उनके रब्बे जुल जलाल जे हिमायत मदद ऐं नुसरत जी जरूरत आ इने जे लाइ ॾींहं में रोज़ानो 5 भेरा रब दरबार लगाईंदो आ बाना जेकी दुख अचनि था मुझे दर ते अचे सल त दुख तुंहिंजा लाहे छे अल्लाह अकबर कबीरा जॾहिं को बानड़ो मस्जिद ॾेईंदो आ दरवाजे ते पहुचंदो आ रब्बे जुल जलाल मलाइकनि खे हुकुम ॾींदो आ फरिश्तो बराबर गुनहगार बराबर दफ्तर गुनाहनि में कारा अथसि पर मुंहिंजे दर ते मोटियो आ मुंहिंजी बारगाह में आयो आ ये गुनाहन जा दफ्तर खणी बाहर बीहोस अंदर पाक करे मोकलियोस या गुनाहन जी मेरान अंदर न खणी अचे जेडीमल नमाज पढ़ी ऐं वापस मोटंदो आ फरिश्ता अर्ज गुजारींदा आहिनि मौला हाण जे इजाजत हुजे त वराए गुनाहन जा दफ्तर मथों रखूंस रब फरमाइंदो ए मलाइको मु सखी जे दर ते आयो आ मु जवाद जे दर ते आयो आ मु करीम जे दर ते आयो आ वरी वे सागा बार मथों रखांस मु रब के बाज अची वई आ ए फरिश्तो तवी शाहिद हुजो इने जे समूरन गुनाहन के मु बख्शे जे मंगतो आ पेनू फकीरा पिन दे सदाऊं हणदे गदागरी कंदे हिकड़े मस्जिद जे दरवाजे ते अची सदा हयई हुन भायो त ही भी को घर हुआ ही भी के अमीर के वडेरे जी आलीशान जाए ठहला दरवाजे ते सदा हणे तो अल्लाह वास्ते खैरात मिले मस्जिद मजा नमाजी जेकी नमाज पढ़ी निकरता पे उन्हनि जो फकीर की आयो ही चे बाबा मंगतो आया पेनू आया खैरात वठण आयो आया ओ फकीर ओडे परियों असांजा घर थई ओडे वञ त खैरात मिलंदई हे त मस्जिद आहे त हिन घर में तोखे छा मिलंदो ओडे वञ दाणा खपन लप बुकी चुकी होडो खैरात मिलंदई हिते छा वठण आयो ही फकीर जी दाह निकरी वई रड़ निकरी वई ओ वे नमाजी जेकी नमाज पढ़ी मोटिया पे फकीर पुछा तो करे अदा दियो त खबर हो घर के जा हे घर के जो चे हो घर असां जा हे घर अल्लाह जो फकीर चयो अजबा तव्हांजी समझते हैरता तव्हांजे अकुल जे मथा तव्हांजे घरनि मां खैरात मिलंदी पर बादशाहनि जे बादशाह जे घर खैरात न मिलंदी फकीर गोदड़ियूं लाहे उछलायूं ॿाहिर फकीर चयो अॼु जे खैरात वठणी आ त हिन दर तां वठणी आ हाणे वरी के ॿिए जे दर ते वापसि नाहे वञणो रण करे चे तो दरियायुस दासड़ा अजु हीणो वठी हाल अघाए जलील जो साईं तू सुवाल मानू घुरन माल आऊं कैदी तुझे कुर्ब जो तो दरियायुस दासड़ा प्यादर नहीं बिन कहा जो कुमाचसी सुन सबाजे कन जा मंग मुझे मन सा मालूम अथई मिठा मौलाए करीम अज तुझे दर ते मंगतो बणजी आयो आया जिंदगी गुजरी आ
दर दर जूं ठोकरूं खाईंदे गैर जे दर ते पिनंदे माण्हुनि जे दर ते दस्ते सवाल दराज कंदे उम्र बर्बाद थी वई आहे। ओ मुंहिंजा करीम रब अॼु तो सखियुनि जे सखी जे बारगाह में आयो आहियां। अहिड़ी ख़ैरात ॾे जो वरी कंहिंजे दर ते वञण जी ज़रूरत ई न पवे। हाय 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 सुभान अल्लाह। जेॾो दर वॾो हूंदो आहे सुवाल बि ओॾो वॾो कबो आहे, ख़ैरात बि ओॾी वॾी मिलंदी आहे। फ़कीर साहब गोदड़ियूं लाहे मस्जिद में अची वेठो, नमाज जो टाइम थियो, नमाज पढ़ी अल्लाह जे दर ते हथड़ा खणी सवाल इल्तिजाऊं कंदो रहियो आहे। मुंहिंजा दोस्तो फ़कीर खे जेको रूहानी लुत्फ़ ऐं सुरूर मस्जिद में अची वियो, मस्जिद खां ॿाहिरि निकिरण ई छॾे ॾिनई। हाणे सही मस्जिद में जो वेठो आहे त को कुकड़ खयूं अचे, को बोड़, को पुलाव, को कहिड़ी शइ, को कहिड़ी शइ, हर को हिन जी ख़िदमत में खणियो पियो अचे। चंद ॾींहं गुज़रिया, फ़कीर जे दुनिया ते रुख़सती जो टाइम आयो आहे, सकरात जो वेलो क़रीब आयो आहे। ओॾी महिल फ़कीर खिले बि पियो त रोए बि पियो। ॻोठाणा था पुछनि, ओ फ़कीर खिली छो थो, रोई छो थो? चे खिला हिन जे लाइ थो जो सारी ज़िंदगी माण्हुनि जे दरनि ते पिनियुमि पर कंहिं अहिड़ी ख़ैरात न ॾिनी जहिड़ी अॼु मुंहिंजे करीम रब ख़ैरात ॾिनी आहे। फ़कीर छा मिलियो अथई? चे हेॾे त निहारियो, हेॾे त निहारियो, जन्नत जूं माड़ियूं अखियुनि सां ॾिसी रहियो आहियां। सोन चांदी जूं सिरूं हिन, मुश्क अतर जा गारा लॻल हिन, वण ऐं गुलज़ारियूं गुलकारियूं हिन, अहिड़ियूं जन्नत जूं माड़ियूं मिलियूं हिन। हुकुम थो अचे पियो बाना जे तूं रब जे दर ते आयो ही, हे रब जे पारां तोखे ख़ैरात मिली आहे। उहा ख़ैरात ॾिसां थो त खिलां थो। फ़कीर रोई छो थो? जे रोआं थो तव्हांजे अकुल जे मथां, तव्हांजे मथां, तव्हांजे हाल जे मथां मूंखे रोअण थो अचे पियो जो तव्हां हिन करीम रब जे दर खे ख़ाली सम्झो आहे। पढ़ो बि निमाज़ था, अचो बि मस्जिद में था, पर अक़ीदो तव्हांजो इहो आहे त ख़ैरात हुतूं वठि हितूं न मिलंदई। तव्हांजे अकुल ई सम्झ ते मूंखे रोअण थो अचे। अरे हिन दर खां वधीक ॿियो कहिड़ो दर आहे? हिन दर जहिड़ी ख़ैरात ॿियो कहिड़े दर तां ख़ैरात मिलंदी जहिड़ी मालिक हक़ीक़ी जे दर तां बाननि खे ख़ैरात मिलंदी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ओ मिठा, असां मालिक जे दर जी ख़ैरात पिनी न ॾिठी आहे। उहा सदा हण, खुदा जो कसम रब जे दर ते आजिज़ाना इल्तिजा कर, लम्हनि में तुंहिंजे सालनि जा ॾुख रब लाहे छॾी। निमाज़ ज़रियो आहे बाने ऐं रब जे मुलाक़ात जो। मुंहिंजे सुहिणे हबीब फरमायो, अस्सलातु मेराजुल मुमिनीन, ही निमाज़ मोमिननि जो मेराज आहे। निमाज बाने के अल्लाह जी ज़ात। मुझे सुने हबीब फरमायो चो अल्लाह अल्लाह। सही बुखारी, सही मुस्लिम, तिरमिज़ी, नसाई, इब्न माजा जी मुत्तफ़क़ अलैह हदीस। मुझे सुने हबीब फरमायो, अन अबी हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु क़ाल समिअतु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यक़ूल अरअयतुम लौ अन्न नहरन बिबाब अहदिकुम यग़तसिलु फ़ीहि कुल्ल यौमिन 5 मर्रात। आका फरमाइनि था, छा तव्हां ॾिठो जेकॾहिं तव्हां मां कंहिं माण्हू जे दरवाज़े ते नहर हुजे,
दरवाजे ते छा हुजे यगतसिलु फी कुल यौमिन खम्स मर्रात, रोजानो 5 भेरा उन्हें नहर में वेंजे पियो। हल यबका मिन दरनिही शैउन कालू ला यबका मिन दरनिही शैउन। साईं फरमाइनि था ए सहाबियो ॿुधायो त जेकॾहिं 5 भेरा को माण्हू नहर में वेंजंदो हुजे, ॿुधायो ॿुधायो इन्हे जे बदन ते मेराण बाक़ी रहंदी? सहाबन रड़ कई क़िबला जे 5 भेरा रोज वेंजे त किथे मेराण रहंदी? मुझे आका फरमायो काल फज़ालिका मसलु सलातिल खम्से यमहुल्लाहु बिहिन्नल खताया। यो मिसाल है नमाजुन जी। ये 5 नमाजूं या अल्लाह जे रहमत जी नहर। छा 5 भेरा वेंजो त गुनाहन जी मेराण ही न रहंदी। पर मस्जिद शरीफ इन नमाज के अल्लाह ताला नहर सदी। मदीने वाले साईं फरमाती आ छाहे अल्लाह अकबर कबीर। कुरान मजीद में रब फरमाते इन्नल मुत्तकीन फी जन्नातिन व नहर, फी जन्नातिन व नहर फी मक़अद सिद्किन इंद मलीकिन मुक़तदिर। जेके मुत्तकी परहेज़गार बाना ये हुंदा नहर में। इक़्तिदार वारे बादशाह रब्बुल आलमीन वटि वॾे इज़्ज़त ऐं वॾे शान सां रहमत जी नहर में पिया वेंजंदा। अरे मालूम थियो त इहा निमाज़ नहीं पर जन्नत जी नहर आ। जेको निमाज़ पढ़ंदो आ सो ख़ुदा जो कसम अॼु बि जन्नत जा मज़ा माणींदो आहे। जेको नमाज पढ़े तो सो जन्नत जी नहर में गोता लगाए रहो आ। रब जे नहर जन्नत वारी मझा अल्लाह अकबर कबीरा जन्नत जा मजा ऐं लुत्फ दुनिया में हासिल करे रहे। सुभान अल्लाह। मदीने शरीफ में 2 माण्हू रहंदा। हाँ हिन हदीस के रिवायत कयो आहे मोता इमाम मालिक, मुस्नद अहमद बिन हंबल, सुनन निसाई में यह हदीस मौजूद आ। 2 भाइर मदीने शरीफ में रहंदा हा। हिकिड़ो माण्हू वफ़ात करे वियो, हिकिड़ो भाउ वफ़ात करे वियो। 40 ॾींहं गुज़रिया त वरी ॿियो भाउ वफ़ात करे वियो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी कचहरी में कंहिं माण्हू ॻाल्हि कई या रसूल अल्लाह, साईं जेको पोइ मरी वियो इन खां जेको न पहिरियों भाउ हुयो सो ॾाढो नेक हो, वॾो साले हो, वॾो नेकोकार, तहजुद गुज़ार, आबिद हुयो, उन जी वॾी तारीफ़ कयूं। जेको साईं अॻ में भाउ मरी वियो सो वॾो आबिद ज़ाहिद। मुंहिंजे आका फरमायो बराबरि उहो आबिद ज़ाहिद हो, पर उन खां पोइ जेके न 40 ॾींहं हे ॿियो भाउ जहिड़ो रहियो। इन्हे जेके निमाज़ूं पढ़ियूं से काॾे वियूं? बराबरि हू भलो हो, पर ॿुधो ॿुधो फ़इन्नकुम ला तदरून मा बलगत बिही सलातुहु। तव्हांखे कहिड़ी ख़बर त पोयूं जेके 40 ॾींहं निमाज़ूं पढ़ियईं इन्हनि निमाज़ुनि उनखे कहिड़े दर्जे ते पहुचाए छॾियो। बराबरि आबिद हो, भलारो हो, बराबरि बरगुज़ीदो हुयो, पर जेकी हिन पोयूं 40 ॾींहं निमाज़ूं पढ़ियूं इन्हनि 40 ॾींहंनि जे निमाज़ुनि हिन पोए खे अहिड़े मक़ाम ते पहुचाए छॾियो जिते हू न पहुची सघियो। वो मिठा ये निमाज़ बाने जे दर्जन के बुलंद कंदी है। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था, सुनन दारमी में हदीस आ, हज़रत जाबिर बिन अब्दुल्लाह रज़ी अल्लाह तआला अन्हु रिवायत तो फरमाए, मुझे आका फरमायो त मिफ्ताहुल जन्नत सलाह, जन्नत जी कुंजी अथव निमाज़, बेहिश्त जे कुर्फ़ जी कुंजी। हाँ जे तालो लॻो पियो हुजे त तूं त ॿाहिरि बीठो हुजी न। हाँ
आलो जो लगो पियो जे तो तू तो बाहर पियो बीठो हूंदे। ओ मिठा जैसी कुंजी न थींदी तेसी कीअं घर में दाखिल थी। जे जन्नत में वञण चाही थो, बेहिश्त जा मजा माण चाही थो तो नमाज पढ़ो ही पढ़, नमाज पढ़। मुझे आका मदनी ताजदार फरमायो सलात मुझे साईं की। सुभान अल्लाह। मुस्नद अहमद बिन हंबल में हदीस पाक अचे थी, हजरत अब्दुल्ला बिन अमिर बिन आस राविया, इन रजुलन अता रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फसालहु अन अफदलिल आमाल। हिकिड़ो शख्स आयो मुझे आका वटि, मदीने वारे ताजदार वटि आयो, यतीमन जे यार वटि आयो, दिलयुनि जे दिलदार वटि आयो, मुहम्मद मुख्तार वटि आयो। अर्ज कई या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, किबला बुधायो त अमल त सब अमल हैं, हज ज़कातूं खैरातूं नमाज उज़ा फितरा सब अमल है, पर महबूब बुधायो त इन्हनि सभिनी अमलन में भलो अमल केड़ो है? हाँ निंड पइजी विया आहियो। साईं फरमाइनि था अस्सलात अस्सलात अस्सलात, सभिनी अमलन में भलो अमल थई नमाज। काल सुम्मा मह या रसूल अल्लाह, काल सला। वरी अर्ज कई कि भला उन्हें का पो बे नंबर ते भलो अमल केड़ो आ? पाण फरमाए नमाज। काल सुम्मा मह या रसूल अल्लाह, काल अस्सला सलास मर्रात। वरी पुछे कि भला पो भला अमल केड़ो आ? टे भेरा पाण फरमायूं त भले में भलो अमल थी नमाज। जडे चौथे भेरे पुछी कि भला उन्हें का पो भला भलो अमल केड़ो आ? साईं फरमाया अल जिहाद फी सबीलिल्लाह, अल्लाह जे राह में जिहाद करण चौथे नंबर ते अमल। असा जो मौजू है नमाज। हाँ मुझे आका मुझे मौला मुझे मदनी ताजदार फरमायो। तिरमिजी शरीफ में हजरत अंस बिन मालिक रज़ियल्लाहु तआला अन्हु का मरवी हदीस आ, मन सल्ला लिल्लाहि अर्बईन यौमन फी जमाअतिन युद्रिकु तकबीरतल ऊला कुतिब लहू बराअतान, बराअतुम मिनन नार व बराअतुम मिनन निफाक। सरकार था फरमाइन तो जेको मानू 40 दिहाड़ा जमात सां नमाज पढ़े। हाँ? जी घना दिहाड़ा? 40 दिहाड़ा जमात सां नमाज पढ़े, पर तकबीर ऊला फौत न करे। इमाम चवंदा न अल्लाह अकबर, पहिरीं जेका इफ्तिताही तकबीर थींदी आ, इमाम सां गॾु अल्लाह अकबर चवे। सरकार फरमाइन था जेको 40 ॾींहं लगातार जमात सां नमाज पढ़े, उन जे लाइ 2 चिठा लिखिया था वञनि। हाँ? हिकिड़ो बराअतुम मिनन नार व बराअतुम मिनन निफाक। हिकिड़ो जहन्नम जी बाहि खां छोटकारे जो चिठो लिखजी वियो। ॿियो मुनाफ़िकत खां छोटकारे जो चिठो लिखजी वियो। हाँ ओ मुंहिंजा पिरी, जेकॾहिं 40 ॾींहंनि जी निमाज़ पढ़ण में तुंहिंजे लाइ छोटकारे जो चिठो लिखजी वञे, जहन्नम खां आज़ादी जो चिठो तुंहिंजे लाइ रब लिखाए छॾे, त सौदो सस्तो या महांगो? गाला हाँ जी हाँ सौदो ॾुखियो कोन्हे, सौदो सस्तो आहे। हाँ 40 दिहाड़ा जमात सां तकबीर ऊला सां गॾु नमाज पढ़, तुंहिंजे लाइ मुनाफ़िकत खां ऐं जहन्नम जी बाहि खां छुटकारे जो चिठो लिखी। हाँ? पर 40 ॾींहंनि जो शर्त छो आहे? जो 40 ॾींहंनि ताईं इंसान जंहिं ॻाल्हि में मशगूल रहे त उहा शइ इंसान जी आदत बणिजी वेंदी आहे। हाँ? समझो था? 40 ॾींहं जेको माण्हू न पाबंदी सां नमाज पढ़े, खुदा जो कसम उहो पक्को नमाज़ी बणिजी वेंदी। इहा 40 ॾींहंनि जी नमाज उन जी तकदीर मेटाए छॾींदी। बुरायुनि खां नफ़रत पैदा थींदी, नेकियुनि जी मुहबत पैदा थी वेंदी। हाँ?
इहो निमाज़ जी ख़ासियत आहे। इहा निमाज़ में अल्लाह ताला पावर रखायो आहे। इहो निमाज़ जे अंदरि स्पिरिचुअल पावर रखायो वियो आहे। इहा रूहानी कुवत निमाज़ में रखाई वई आहे। 40 ॾींहं निमाज़ पढ़े उन जे ज़िंदगी में इनकलाब अची वेंदो। को माण्हू के नेक औरत ते का उन जी निगाह पइजी वई, वो बुराई जी नज़र रखण लॻो। औरत ॾे न्यापो मोकिलियईं, माई ख़ुदा जे ख़ौफ़ वारी। उन चवराए मोकिलियुसि, 40 ॾींहं तूं पाबंदी जमात सां निमाज़ पढ़, पोइ जीअं तूं चवंदे मां हाज़िर आहियां। हाँ? हुन चयो त 40 ॾींहं का ॾुखी ॻाल्हि कोन्हे, महबूब जे लाइ 40 साल बि पढ़ां। 40 ॾींहं निमाज़ पढ़ियईं त हुन खां माई जूं वायूं विसरी वियूं। अल्लाह अकबर कबीरा। 40 ॾींहंनि खां पोइ औरत न्यापो मोकिलियुसि त मां वाइदे मुताबिक़ हाज़िर आहियां। चवण लॻो त तोखूं वधीक हज़ारे हसीनाऊं अची वञनि, हज़ारे हसीनो जमील औरतूं अची वञनि, पर मां अखि खणी न ॾिसंदोसान। निमाज़ मुंहिंजे अंदर खे धोई पाक करे छॾ। जमात सां निमाज़ पढ़ो, पर जमात सां निमाज़ पढ़ो। सरकार फरमाइनि था तारिकुल जमात मलऊनुन, जेको ॼाणी बुझी जमात निमाज़ छॾे इहो लानती माण्हू आहे। को माण्हू के नेक औरत ते का उन जी निगाह पइजी वई, वो बुराई जी नज़र रखण लॻो। औरत ॾे न्यापो मोकिलियईं, माई ख़ुदा जे ख़ौफ़ वारी। उन चवराए मोकिलियुसि, 40 ॾींहं तूं पाबंदी जमात सां निमाज़ पढ़, पोइ जीअं तूं चवंदे मां हाज़िर आहियां। हाँ? हुन चयो त 40 ॾींहं का ॾुखी ॻाल्हि कोन्हे, महबूब जे लाइ 40 साल बि पढ़ां। 40 ॾींहं निमाज़ पढ़ियईं त हुन खां माई जूं वायूं विसरी वियूं। अल्लाह अकबर कबीरा। 40 ॾींहंनि खां पोइ औरत न्यापो मोकिलियुसि त मां वाइदे मुताबिक़ हाज़िर आहियां। चवण लॻो त तोखूं वधीक हज़ारे हसीनाऊं अची वञनि, हज़ारे हसीनो जमील औरतूं अची वञनि, पर मां अखि खणी न ॾिसंदोसान। निमाज़ मुंहिंजे अंदर खे धोई पाक करे छॾ। जमात सां निमाज़ पढ़ो, पर जमात सां निमाज़ पढ़ो। सरकार फरमाइनि था तारिकुल जमात मलऊनुन, जेको ॼाणी बुझी जमात निमाज़ छॾे इहो लानती माण्हू आहे। तारिकुल जमात यमशी अला वजहिल अर्द वल अर्द तलअनहु व यंजुरु इला समाए व समाउ तलअनहु। जमात सां निमाज़ नथो पढ़े, ज़मीन ते हलंदो आहे त ज़मीन उन ते लानत वसाईंदी आहे। आसमान ॾे निहारींदो आहे, आसमान मां लानत ईंदी अथसि। अरे लानत पोइ तूं छो न तूं जमात सां निमाज़ पढ़ी। सैयदना फारूक आज़म फरमायो आहे त तव्हां पंहिंजे जमात ॾे निगाह कयो त कहिड़ा माण्हू अॼु जमात सां निमाज़ ते न आया। कहिड़ा माण्हू अॼु जमात ते न आया आहिनि। पोइ इतों तव्हां सम्झी वठो, जे मोमिन हूंदो त पक सां वीचारो को उज़ुर थियो अथसि या बीमार थियो आहे तॾहिं कोन आयो। पोइ हली वञोसि पुछण, हली वञोसि। ओयो कारे पटके वारो ॾिस निंड पियो आहे। जे जमात सां न आयो आहे, पक सां वीचारो बीमार हूंदो, वञी पुछोसि त छो न आयो आहे। पर जेकॾहिं चङो भलो बि आहे ऐं जमात सां न आयो आहे, सैयदना फारूक आज़म था फरमाइनि त वञी उन खे इताब कयो, ॾोरा पोॾियो, सदा छो न जमात सां निमाज़ थिए। अॼु त इहो वाइदो कयो। पंहिंजे ॻोठनि में हर को ईअं करे त ॾिसो कहिड़ा अॼु जमात ते न आया आहिनि, उनजी जांच कयो। पोइ हली वञी 2-3 ॼणा जमाती उनखे चयो, उनखे सम्झायो, अदा तूं छो न अॼु जमात सां निमाज़ थिए। अब समझो था ॻाल्हि खे। पोइ तव्हां त चओ, पोइ को मञे या न मञे। 40 जो चयो करे वॻु न वारियाऊं, तॾहिं सारियाऊं जॾहिं हानीअ संदो हुल। ओ मुंहिंजा पिरी, अंधड़ो असाबी इजाज़त पियो घुरे क़िबला माज़ूर आहियां। हिन हदीस के रिवायत कयो आहे तिबरानी में, मुस्नद अहमद में हदीस थी अचे पई त नाबीनो असाबी हज़रत अब्दुल्ला बिन उम्मे मक्तूम अर्ज़ थो करे पियो, सुणा मोकल ॾियो त मां घर में निमाज़ पढ़ा, अंधड़ो आहियां, को वठी अचण वारो कोन्हे। आकाए कायनात फरमायो
हया अल सलात हया अल फलाह ॿुधंदो आई चे हा साईं ॿुधंदो आहियां पाण फरमायो हैफ थे अब्दुल्ला यार जा सॾ मिलन वरी घर में वेठो हुजे हाँ अंधड़े के इजाजत कोन मिली हाँ ओ मिठा जमात सा नमाज पढ़ो हाँ जेकी नफली नमाजों से बेशक घर में पढ़ो फर्ज नमाज मस्जिद में नफली नमाजों घर में साईं फरमाइन था सही बुखारी है सही मुस्लिम जी हदीसा हजरत अब्दुल्ला बिन उमर रदियल्लाहु तआला रिवायत फरमाइन था मुझे आका फरमाए इजअलू मिन सलातिकुम फी बुयूतिकुम वला तत्तखिदूहा कुबूरा पंजे नमाज जो कुछ हिस्सो घर में अदा कयो पंजे घरन के मुकाम न बनायो घरन के कब्रिस्तान न बनायो हाँ जे घर में नमाज न थी थे यो घर मुकाम जे मिसला अरे जेका वैरान कब्रिस्तान हुंदा उते जिन्न भूत ये बदरू रहंदा हन ओ मिठा जे नमाज जे घर में ना है इन घर में बीमारियों मुसीबतों दर्द आफतों शामतों इन्हे घर में ईंदियूं जे में नमाज न हुंदी हाँ पंजे घरन में पंजे बच्चन के भी नमाज पढ़ायो पंजे बच्चन के भी नमाज पढ़ायो साईं फरमाइन था सही बुखारी सही मुस्लिम मुत्तफक अलैह हदीसा हजरत अबू मूसा अशरी रिवायत फरमाइन था मन सल्लल बरदैन दखलल जन्नत हाँ जेको मानू फज्र ऐं सोमाणी की नमाज पढ़े वो जन्नत में दाखिल थी वियो हाँ हाँ ॿुधायां त नमाज़ुनि जो फ़ाइदो कहिड़ो आहे हाँ जेकॾहिं सरकार फरमाइन था मुस्नद अहमद ऐं अबू दाऊद में हदीसा हजरत सहल बिन मुआज़ रज़ियल्लाहु तआला अन्हु रिवायत फरमाइन था त मन क़ाद फी मुसल्ला हीन यनसरिफ मिन सलाति सुबह हत्ता युसब्बिहु रकअत दुहा ला यक़ूलु इल्ला खैरन गुफ़िर लहू खतायाहु व इन कानत अक्सर मिन ज़ब्दिल बहर फज्र जी नमाज पढ़ियूं उन्हें जाए ते वेठो आ दुनियावी ॻाल्हि ॿोल नथो करे सिज मथे चढ़ी अचे बरकातूं नफ़िल इशराक जो पढ़े उन्हें जा हड़ई गुनाह बख़्शजी विया भली खणी समुंड जी जग जेतिरा हुजे हाँ साईं फरमाइन था बरकातूं ये इशराक जो नफिल पढ़े उन्हें जे लाए अल्लाह ताला हज ऐं उम्रे कबूल पियर जो सवाब दफ्तर में लिखाए छॾे हाँ पर जेकॾहिं फर्ज़ी नमाज़ुनि खां पोइ 12 रकातूं जेको पढ़े घणियूं रकातूं 12 रकातूं हजरत उम्मे हबीबा रमला बिन्त सुफियान बिन अबी सुफियान रज़ियल्लाहु तआला अन्हा रिवायत थी फरमाए पई कालत समेत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यक़ूल मा मिन अब्दिन मुस्लिमिन युसल्ली लिल्लाहि तआला फी कुल्ल यौमिन सिनतै अशरत रकातन ततव्वुअन गैर फरीदतिन इल्ला बनल्लाहु तआला लहू बैतन फिल जन्नते फर्ज़ी नमाज खां पोइ 12 रकातूं सुन्नत जूं पढ़े उन्हें जे लाइ बेहश्त जी माड़ी रब ठाहे छॾी केड़ियूं 12 रकातूं फज्र जे फर्ज़ खां अॻु में 2 रकातूं फज्र जे फर्ज़ खां अॻु में 2 रकातूं बेहपारी जे फर्ज़ खां अॻु में 4 रकातूं ये घणियूं थियूं 6 ऐं बेहपारी जे फर्ज़ खां पोइ 2 घणियूं थियूं 8 सिजल थे जे फर्ज़ खां पुठियां 2 घणियूं थियूं ऐं सोमाणी जे फर्ज़ खां पुठियां 2 रकातूं इहे सुन्नतूं कुल घणियूं थियूं 12 जेको ये 12 रकातूं पाबंदी सां रोज़ानो पढ़े साईं फरमाइनि था बेहश्त जी माड़ी मां वठी ॾींदो मां हाँ सौदो सस्तो आहे महांगो आहे ॻाल्हा हाँ पर मुंहिंजा पिरी अञा ॿुध साईं फरमाइनि था त फज्र नमाज जूं जेके फर्ज़ खां अॻु में 2 रकातूं सुन्नत पढ़ंदो ही इहे रकातल फज्र खैरुम मिन दुनिया व मा फीहा रवाह मुस्लिम व तिरमिज़ी सरकार फरमाइनि था त इहे 2 रकातूं सारी दुनिया खां भलियूं दुनिया में मौजूद हर चीज खां इहे 2 रकातूं भलियूं हाँ ओ मुंहिंजा पिरी पर अञा अॻिते ॿुध साईं फरमाइनि था तो जेको मानू अल्लाह अकबर कबीरा वरुवी अन उम्मे सलमा रज़ियल्लाहु अन्हा अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल मन सल्ला 4 रकातिन क़ब्ल अल असर हर्रम अल्लाह बदनहु अलन नार रवाहु तिबरानी फिल कबीर सरकार फरमाइनि था 3 पारी जे नमाज खां अॻु में 4 रकातूं नफ़िल पढ़बो आहे सुन्नत गैर मुअक्कद 4 रकातूं इहे जेको माण्हू पढ़े इन्हे जे बदन तां जहन्नम जी बाहि हराम थी जहन्नम जी बाहि इन्हे तां
दोज़ख ने के कदे न हाय 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 सुन्नत नफिल जो यानी पंजो गैर मुअक्किदा सुन्नत आ नफिल जी हैसियत रखे थी ये 4 रकातूं जेके 3 पारी का अग में पढ़े उन्हें तो दोज़ख जो बाहियूं माफ हां पर जे रब तौफीक दे ऐं तहज्जुद जी नमाज खणी पढ़ी हां हाय 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 या अल्लाह जे वलियन जी इबादत आ अल्लाह जे वलियन ऐं रब जे बरगुज़ीदा बानन जी इबादत आ निंड करे उथे निंड करे बस भली सोपो कने एकड़ो या बस सोपा निंड करे उथे तहज्जुद जो टाइम चालू थी विंदे पिरह फुटण ताईं यो तहज्जुद जो टाइम है ये तहज्जुद जो 8 रकातूं पढ़ी 12 रकातूं पढ़ी जेतरी रब तौफीक जई तहज्जुद नमाज पढ़ त अल्लाह ताला तुंजो नालो वलियन जी जमात में लिखाए छडी हां ओ मिठा रकअतैन फी जौफिल लैलिल आखिर खैरुम मिन दुनिया वमा फीहिमा आका नेमत फरमायो मुझे मदनी ताजदार फरमायो त रात जे पोए हिस्से जो बरकातूं नफिल सारी दुनिया ऐं दुनिया में मौजूद हर चीज का भली हाँ जी पर हदीस पाक में तो चे तो रात जो तहज्जुद नमाज ते ज़ाल उथी हाँ ज़ाल उथी वुज़ू कई मुड़स सुतो पियो आहे छा थी करे जो पानी में हथड़ो बोड़े सनड़ा छंडा उन जे मुंह ते हणी या मुड़सो थियो ज़ाल सुती पई आहे सनड़ा छंडड़ा उन जे मुंह ते हणी ज़ाल खे चए तो फ़कीराणी उथी उथी नमाज तहज्जुद पढ़ उथी नमाज जो टाइम थियो जेॾीमहिल हे छंडड़ा हणी हिक ॿिए खे उथारनि था अल्लाह ताला सारे आसमान जे मलाइकनि खे गॾु करे फरमाईंदो आहे मलाइको ॾिसो मुंहिंजो बानो ई बानो कीअं न मुंहिंजे परचाइण जे लाइ हीला था कनि पिया ए मलाइको कीअं न इन्हनि खे माफ़ी ॾियां कीअं न इन्हनि खे बख़्शे छॾियां हाँ तहज्जुद पाण बि पढ़ो पंहिंजे बचड़नि खे बि जी क़बूल आहे चओ अल्लाह 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 ओ मिठा जरे रात जो वक्त थींदो आ त मुझे रब करीम जे सखावत जा ऐलान थींदा आहिनि आहे को मंगतो आहे को पेनार आहे को घुरण वारो झोलियूं झलियो त ख़ैरात जूं भरे ॾियां ओ उथी जागो यदान सारी रात सुती केॾा हंध पथराणियूं गिल में घते सुमण आहे कबर ग़िफ़लत मंझि गते उथी जागो यदा थी प्रभात वई उथी रात असुर है पखियुनि लात लई बोली बाजारी तन जे कुर्ब कई उथी रात असुर ओ मिठा रात थींदी आ अल्लाह जा बाना पंहिंजे नरमो गुदाज़ बिस्तरनि खे छॾे पंहिंजे मुसलनि खे आबाद कंदा रात जे वक्त में खुदा जे बाननि जा मुसला आबाद हूंदा आहिनि उन्हनि जे अखियुनि जे ॻोढ़नि सां मुसला आला बणिजी वेंदा आहिनि आदियुनि जो उथी रोई रड़ी पंहिंजे पुनल खे पिया परचाईंदा आहिनि अल्लाह 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 हजरत दरार सदाई मुझे सुने मौला अली जो खास वेझो दोस्त हुयो हाय
ही जमायत मौला अली के मञण वारी हाँ हिन वाक्य के बयान करण वारो किताब अल अमाली जुल्द ॿियो सुफ़ो 150 दरार सदाई आयो आहे हिकिड़े ॾियारे अमीर माविये सां मुलाक़ात थियसि अमीर माविये पुछा कयसि त ए दरार तू घणा ॾींहं अली सां गॾु रहियो बाबा हर को उनजा साथी उनजे हाल खे वधीक ॼाणंदा आहिनि जेके देश परदेस गॾु हुजनि हाँ ॿिए खे कहिड़ी ख़बर जेको गॾु हूंदो सुबुह सांझी उथ वेह जंहिंजी गॾु हुजे उन खे ख़बर हूंदी न मौला अली जो संगती आहे हज़रत हैदर करार जे बारे में अमीर मावियो साईं पुछा थो करेसि दे ख़बर तो सुणे अलीअ खे कीअं ॾिठो चवण लॻो कान अलियन शदीदुल कुवा ओ अमीर माविया ॿुध ॿुध मुंहिंजो सुहिणो अली वॾी ताक़त वारो यकूल फसलन व यहकुम अदला ॻाल्हाईंदो त ॻाल्हाइण उन जो फ़ैसला कुन हूंदो जॾहिं महिल फ़ैसिलो कंदो हो त अब्दुल वारो फ़ैसिलो कंदो अलीअ कॾहिं बि कंहिंसां ना इंसाफ़ी कोन कई हुई यतफज्जरुल इल्म मिन जवानिबिही व तंतिकुल हिकमत मिन नवाही मौला अली जॾहिं ॻाल्हाईंदो हो उन जे वात मजा हिकमत ऐं इल्म जा जोहर पिया निकिरंदा अली जी गुफ़्तार ईअं हुई जीअं सचनि मोतियुनि खे को पोईंदो वञे ईअं हज़रत अली जे ज़बान मजा ईअं मोती ऐं इल्मी गुफ़्तार ऐं गोहर निकिरंदा ओ जॾां मुर्शिद सुहिणा अली दाई ॼणु मोती माला विच पिया पोईंदा ओ जे जिवें सुहिणा अली पिया अली दाई ॼणु मोती माला विच पिया पोईंदा ओ भावा मुश्क अतर पिया छटरेंदा अखर अखर भावा लाल मियां बाबा इश्क लगा हाय हाय ओ अली जे मञण वारा ओ सुणे मुर्शिद अली जा मुरीद हेॾे निहार मुंहिंजे अली जे ज़िंदगी जो नक्शो ॿुध अली जो रातियो नहीं अली जे ॾींहंनि जो मंज़र ॿुध जेके उन जा साथी बयान था कनि पिया हाय हाय युअज़्ज़िमु अहलद्दीन व युहिब्बुल मसाकीन हज़रत अली दीन वारनि जी इज़्ज़त कंदो हो छा कंदो हो दीन वारनि जी हाँ अॼु को ॾाढ़ी वारो ॾिसंदा त उन ते टोकूं ऐं ठठोलूं अचई थो मुछ कटियो मरवान हाँ अॼु दीन वारनि जी तहकीर तज़लील कई थी वञे उन्हनि खे घटिया सम्झो थो वञे पर मुंहिंजो सुहिणो अली दीन वारनि जी इज़त ऐं ताज़ीम कंदो हो वयुहिब्बुल मसाकीन अली मिस्कीननि सां मोहबत रखंदो हो अली जे दर तां को मिस्कीन कॾहिं ख़ाली कोन मोटंदो ला यतमउल कवी फी बातिलिही वला यअसु दईफ मिन अदलिही को ॾाढो माण्हू अली जे अॻियां पंहिंजे ॾाढ ते उमेद न करे सघंदो त मां ॾाढो आहियां मां वॾी हैसियत वारो आहियां का ग़लति ॻाल्हि कयां त अली मुंहिंजो पर्दो रखे वेंदो मुंहिंजी ॻाल्हि सां हा में हा मिलाए वेंदो कॾहिं अली ईअं न कयो कॾहिं अली बातिल जो पासो कोन वरतो मुंहिंजो मौला शेर खुदा हमेशा हक़ जो पासो वठंदो ऐं को बि ज़ईफ़ अली जे अब्दुल खां ना उमेद न हूंदो को मिस्कीन माण्हू ईअं सम्झे त हाणे मां ग़रीब आहियां मुंहिंजी केरु ॿुधंदो हा अॼु ग़रीब वञे थो वीचारो धिका ऐं थाॿा खाईंदो वते को हुनजी ॿुधण जे लाइ तयारु न आहे
हाँ वो ऑफिसर है वो वडेरा साहब तो वट जे करे को छंडल फूकल कार में चढ़ी आयो तो चाह भी प्यारी देस उन्हें जी आजिया भी कंदे भाकुर पाए भी टहक दई वो खिल न अचे तो भी कूड़ जो खिली उन्हें के खुश करण जे लाए कूड़ी आजिया ही मरहबा कंदो ही पर को गोदड़ी बदल पेरन उघाड़ो मिस्कीन अचे तो धिक्कारे छड़ी दो ही पर याद रख जाए अल्लाह के ये मिस्कीन ॾाढा प्यारा थी मुझे मदीने वाले साईं के मिस्कीन प्यारा थी सोना फरमाइन था अल्लाहुम्मा अहयिनी मिस्कीना मौला मुखे जार मिस्कीन करे वामितनी मिस्कीना मुखे मार मिस्कीन करे वहशुरनी फी जुमरतिल मसाकीन क्या मजे दिहाड़े उथारी तो मिस्कीनन जे टोले में जा उथारी हां अज मिस्कीनन सा नफरत आ मिस्कीनन के दर ता धिक्कारियो तो वने पर मुझे सोने अली जो तरीको यो ना है अली जो यो तरीको जी हाँ पो साईं अली जी अञा भी गाल करे बुधाए अञा भी का अली जी वाखान बुधाए हाँ चवण लगो व अशहदु लक़द रअयतुहु फी बाद मवाक़िफ़िही क़द अरख़ल लैल वक़द मसल फी मेहराबिही काबिदन अला लिहियतिही यतमलमल तमलमल सलीम व यबका बुका अल हज़ीन व यकूल या दुनिया गरा गैरी कद बायनतुक सलासन ला रुजअत फीहा चेतो मां शाहिदी थो ॾिया अलीअ खे मूं इन हाल में ॾिठो जो जॾहिं राति थींदी हुई त अली जो मुसलो आबाद हूंदो अली जो मेहराब मस्जिद वारो आबाद हूंदो राति थींदी हुई अली रोंदो गमगीन थी लुड़कारींदो रोंदे रोंदे अलीअ जी राति गुज़री ॾींहुं बणिजी वेंदो हाँ हाँ अज हे अली जो मुरीद सदाइण वारो सजी रात सुतो पियो आ त बात ते अल्लाह जो नालो भी नथो अचे हाँ ओ मिठा हज़रत इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह इहयाउल उलूम में आंदो आ त जड़े बांग ईंदी हुई त हज़रत अली जे चेहरे जो रंग फिको थी वेंदो लिंगन ते ॾकणी पइजी वेंदी हुयसि हज़रत इमाम हसन शहज़ादे पुछा कया बाबा साईं ॾियो त ख़बर तवी हेॾा परेशान थी वेंदा आहियो बांग ॿुधी ॾकण लॻंदा आहियो छाजे करे हज़रत अली फरमायो मुझा बच्चा ही जॾहिं महिल बांग अचे थी त अमानत जो टाइम अची वेंदो आहे ओ बच्चा उहा अमानत आहे जेका अमानत अल्लाह ताला आसमाननि ते पेश कई त कोन खई हुयनि ज़मीनुनि खे ॾिनई पे ज़मीनुनि कोन खई इन्ना अरदनल अमानत अल समावात वल अर्द फअबैन अन यहमिलनहा व अशफकन मिनहा ज़मीन चयो मां या अमानत जो बार कोन खणी सघंदसि आसमाननि चयो असीं न खणी सघंदासीं पर इंसान इहो बार खयो ओ बचड़ा हसन या निमाज़ उहो ई त बार आहे जेको असां बानहनि ते रखियो वियो आहे ओ बच्चा मां हिन जे करे परेशान थी वेंदो आहियां मता का देर थी वञे अमानत में देर न थी वञे मता रब जे दरबार में पुछाणे हेठ न अची वञे हाँ? अली निमाज़ पढ़ी अली जे बचड़नि करबला जे पिड़ में सिर कटाए बि निमाज़ पढ़ी हाँ? हाँ? अहिड़े टेम ते बि मुंहिंजे मुर्शिद अली जे बचड़नि जी कॾहिं निमाज़ कज़ा ऐं तूं जरा पंहिंजे हाल ते नज़र कर हाँ कीअं थी तुंहिंजी ज़िंदगी गुज़रे अड़े कहिड़नि कमनि में थी ज़िंदगी तुंहिंजी गुज़रे सलात मुंहिंजे साईं वरी सलात अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना महबूबना मुहम्मद व आलिही व अस्हाबिही अजमईन चवल्ला अल्लाह
अल्लाह अल्लाह। ओ मिठा अल्लाह अकबर कबीरा। दिल के जरा हाजिर कर, दिल के हाजिर कर त अॼु हिकिड़ी अजीब ॻाल्हि तोखे ॿुधायां। अल्लाह अकबर कबीरा। हदीस तो ॿुधायां, जंहिं हदीस ते अमल करी त तुंहिंजे बेहश्त में वठी वञण जो मदीने वारो साईं ज़ामिन। हाँ? हबीबन जी ज़ात जेकर न कंहिंजी ज़ामिन पइजी वञे जी, आहे पक, आहे पक। हाँ? तिब्रानी औसत जी हदीस आ। अन अबी हुरैरत अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल लिमन हौलहु मिन उम्मतिही उकफुलू ली बिसित्तिन अकफुलु लकुम बिल जन्नह। साईं फरमायो जेके जमायती फिरिया वेठा हा महबूबन जा गुलाम, पाण फरमायूं त ॿुधो, ए मुंहिंजे उम्मत वारा ॿुधो, तव्हां मूंखे 6 शयुनि जी ज़मानत ॾियो, मां मोहम्मद करीम तव्हांजे बेहश्त में वठी वञण जो ज़ामिन आहे। कालू वमा हुम या रसूल अल्लाह। सहाबा अर्ज़ कयो सुना भई कहिड़ियूं 6 शयूं आहिनि, वाइदो वठो असांखां, असीं हाज़िर आहियूं, असीं हाज़िर आहियूं कि भला असांखां वाइदो वठो। जी जी आहे, आहे कोई इन्हनि 6 ॻाल्हियुनि ते? हाँ? ॿुधो ॿुधो, सरकार फरमाइनि था उकफुलू ली बिसित्तिन अकफुलु लकुम बिल जन्नह। मां कफ़ील आहियां, मां तव्हांजो ज़ामिन आहियां, मां तव्हांजो ज़िम्मेदार आहियां बेहश्त में वठी वञण जे लाइ। 6 ॻाल्हियुनि जो ज़िम्मो तव्हां खणो। कहिड़ो? अस्सलात, निमाज़ पढ़ो, निमाज़ पढ़ो, 5 ई वक़्त निमाज़ पढ़ो, बेहश्त में मां वठी वेंदोसांव। सरकार फरमाइनि था जन्नत में वठी वञण जो ज़ामिन। हाय हाय। पहिरियों निमाज़, बस ज़कात, मालदार आहियो त ज़कात ॾियो, मालदार आहियो त हाँ? वल अमानत, अमानत उन जे धणियुनि ताईं पहुचायो, अमानत में ख़यानत न कयो। हाँ? अमानत में ख़यानत न कयो, अमानत उन धणी ताईं पहुचायो, बेहश्त में मां वठी हलंदुसांव। हाँ? वल फर्ज, चौथों पंहिंजे शर्मगाह जी हिफ़ाज़त कयो। पंजो वल बतन, यानी ज़िना खां, बदकिरदारी खां पाण खे बचायो। पेट में हराम खाधो, नाजायज़ मशकूक खाधो पंहिंजे पेट में न विझो। हाँ? वल लिसान, 6 ॻाल्हि ज़िबान, 6 ॻाल्हि ज़िबान, पंहिंजी ज़िबान खे कूड़ ठगी गिला बुराई खां बचायो। हिननि 6 ॻाल्हियुनि जी ज़मानत तव्हां ॾियो, बेहश्त में मां वठी वञण जो ज़ामिन। हाँ? पहिरियों निमाज़, ॿियो ज़कात, टियों अमानत, टियों यादि बीहंदो जी, पहिरियों निमाज़, ॿियो ज़कात, टियों अमानत, चौथों शर्मगाह, 5 पेट जी हिफ़ाज़त जी, 6 ज़िबान। इन्हनि 6 शयुनि जी तव्हां ज़मानत ॾियो, बेहश्त में मां वठी हलंदुसि। हाँ? ओ मुंहिंजा पिरी, अॼु खटण ई हाराइण जो हंधु आहे, अॼु खटण ई हाराइण जो हंधु आहे। हिकिड़ा जवान खटियूं था वञनि, हिकिड़ा बाज़ी हारायूं था वञनि। हाँ? हिकिड़ा ही ॻाल्हियूं ॿुधी हड़ में ॿधियूं पिरायूं वञनि था, हिकिड़ा वरी इहा पोती ते छंडियूं वञनि था। जी पोइ तूं कहिड़े जमायत में जा थींदो? हाँ? अब आहे हे ॻाल्हि ते ॻंढ ॾिनी आहे, हिकिड़े बरोच ॻंढ ॾिनी आहे हिन ॻाल्हि ते। जी
पंहिंजे कुंड खे गंढ ॾियो, इन ॻाल्हि ते गंढ ॾियो, छहनि ॻाल्हियुनि ते, इन्हनि छहनि ॻाल्हियुनि ते गंढ ॾियो। चवंदा आहिनि यार हिन ते पर हिन ॻाल्हि ते गंढ ॾेई बीठो आहे। ठीकु आहे न, ईअं चवंदा आहिनि न, गंढ ॾेई मूंखे मथे ॾेखार। माशाअल्लाह माशाअल्लाह, छहनि ॻाल्हियुनि ते गंढ आहे। हा इहो त गंढो आहे तुंहिंजो वॾो। हाँ जज़ाकुमुल्लाह खैरा। अल्लाह सी तव्हांखे शाद आबाद रखंदो। रब करीम तव्हांखे शल हबीबन जी ज़ियारत ऐं पाड़ो नसीब फरमाईंदो। ओ मुंहिंजा पिरी, अॼु जंहिं ॻाल्हि ते तो गंढ ॾिनी आहे ख़ुदा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अल्लाहुम्मा या रब्बल आलमीन या अरहमर राहिमीन या अक्रमल अक्रमीन या तव्वाब या रहीम या दल जूद वल करम या दल मन्न वल अताई वल एहसान। अल्लाहुम्मा या काज़ी अल हाजात या दाफ़ि अल बलियात या मुहल्लिल मुश्किलात या राफ़ि अद-दरजात इरहम हालना वस्तुर उयूबना वग़फ़िर ज़ुनूबना या अरहमर राहिमीन। अल्लाहुम्मा इन्ना नसअलुका ईमानन